जी सावण खान, हुकुम कयो। छोकिरा आयो तुम? सिकू मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। रूंडो मिलियो हो मूंसां, आयो असां वटि ॻाल्हियूं करण जे लाइ। ऐं रूंडो असांखे पंहिंजी छोकिरी जो संग ॾियण लाइ बि तयारु आहे सिकू, पर पंहिंजी छोकिरी जे एवज़ उहो असां खां 5 लख घुरी रहियो आहे। छा 5 लख तो घुरे? सावल खान, ईअं त 5 लख हाशिम वारनि खां बि घुरिया अथई। जेकॾहिं तव्हां रूंडे खे 5 लख ॾियो था, मूंखे त को बि एतिराज़ न आहे। पर सिकू तोखे मूं इन लाइ घुरायो आहे त तूं उन छोकिरी जी पचर हाणे छॾ। मूं ॾिठो आहे त तूं घिटी पंध में छोकिरी जे पोयां लॻो थो वठी हुन सां ॻाल्हाइण जी कोशिशि थो करे। जेकॾहिं ईअं थियो त मारियो वेंजे। मूं तुंहिंजो पीछो कॾहिं बि न कयो, अञा बि हू अची मुंहिंजो अघु वठंदी आहे। त सिकू तूं वाट मटाए वेंदो कर, हिन में ई तुंहिंजी भलाई आहे बाबा। सावल खान, मुंहिंजी वाट मटाइण सां कुझु बि कोन थींदी। इहो त छोकिरी मुंहिंजे घर बि ईंदी आहे। इन जे करे चवां थो त तव्हां हैदर जो जल्द मां जल्द निकाह कराए छॾियो, ताकी मूंखे धमकाइण मां तव्हांखे त को बि फ़ाइदो कोन पवंदो। रूंडो जेकॾहिं तव्हां खां 5 लख घुरिया अथई, मूंखे चवे थो त तूं पंहिंजी जॻह लिखी ॾे, तॾहिं मां तोखे छोकिरी जो संग ॾींदुसि। हाणे फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे। ये छा चाहिए? ॻाल्हि बिल्कुलु सम्झ में नथी अचे। हिन खां वरी हिन जी जॻह थो लिखाए, मूंखां 5 लख थो वठी आहे। हिकिड़ी छोकिरी ॾींदो कंहिंखे? वञ चइबो त मूंखे सौट खे सम्झाइणो पवंदो त सौटराणी छोकिरी जी पचर छॾ, छो त रूंडे जॾहिं बेग़ैरत सां मिटी करण खां सुठो आहे त कंहिं माण्हू कील पागड़ीअ सां वञी रिश्तो ॻंढे, घटि में घटि इज़त वारो त हूंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।